मदीन में खबर शामिल कंदासीं रोशन कवरेज जो जी कड़ियो घमर लग ॻोठ हाजी सूबो खान चांडियो जे रहवासी कोल्ही पराद जे औरतुनि बदीन प्रेस क्लब पहुंची अफ़सोसनाक वाक़े ख़िलाफ़ सोढी कोल्हण रेशमा ज़ालम मिस्री कोल्हण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इंकशाफ़ कयो त संदसि सॻो भाउ रायचंद गुज़िरियल साल पंहिंजे सॻे भाणेजे राणी कोल्हण खे मुबैना तौर अगवा करे ग़ाइब थी वियो आहे। वाटसन पारां मुसलसल ॻोल्हा जारी जंहिं दौरान ख़बर पई त 12 जनवरी ते मामे पंहिंजे सॻे भाणेजे सां प्यार जो परणो करे छॾियो आहे। हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त हाजी सबो छा मसलो है बाबा? ये छोकरी मुझे सगो मुझो भा खणी वियो सगो खणी वियो उते निकाह नामो पे छोकरी जो करी छडियो। हां मुझे यो मां जको है ना वो पर गड्डा है मुझे बाप गड्डा है सब उन निकाह नामो छोकरी जो करायो पर कोठ वारन के खबर कोने जी मामो बणे जी आए जा धारिया है उते पे छोकरो चवे पे बाबा हां इनजी भेण जो भा कोने हां बियो आया कोठ ना धोखो हां धोखो कोठ ते पे धोखो कयो आ। तो जो छोकरी छा दे छोकरी मुझे दिया सगी उनके खणी के है जके नानी इनजो जको मुझो भा सगो सगो मुझो भा राचंद नानी जो नालो जांजू किदा खणी है यो लालकाने दस पए तो पर खबर किथे खणी वा देखो मुझो नालो सोडी कोली है हींअर आऊं प्रेस क्लब मदीन ऐं हीअ जेको अधी आई आहे सुबुह जो मुंहिंजे घर मूंखे चवे थी त मुंहिंजो जेकी न्याणी आहे ऐं हुनखे माना मुंहिंजे सॻे भाउ कोर्ट में कूड़ो बयानु ॾेई को ऐं हितां मूंखां बि धोखो कयो आहे ऐं असां में छा ईअं नथो थिए त सॻो भाउ पंहिंजी भेण जी धीउ सां शादी करे तो इहो कोन्हे ऐं असां हिंदुअनि में बि कोन्हे ऐं हुन कोर्ट सगोरी में वञी ऐं हुन हिकिड़ो कूड़ो बयानु उते ॾेई ऐं संदसि हिन जी माउ आहे छोकिरी जी हीअ चवे थी त मुंहिंजे सॻे भाउ मुंहिंजी धीउ खे भॼाए ऐं उनखे ॻाल्हियुनि में बिरख लाए ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु माना उनखे करे ऐं उनखे माना ख़बर प्यार सां या मोहबत सां पर हुन सां शादी करे छॾी आहे कोर्ट में त आऊं पुछां थी त माई चवे थी आऊं पुछां थी त माना इहो असांजो सनातन धर्म में बि नथो थिए त हुनजे लाइ आवाज़ उथारणु ज़रूरी आहे असांजे लाइ छो त असांखे खपे असांजी बिरादर या हिंदू तोड़े भाणे जी सां त सम्झो त मां चवे थी त अगरि मुंहिंजी धीउ सां मुंहिंजे भाउ निकाह कयो त मूंखां करे वठे आहे हिन मां कहिड़ो फ़र्क़ु हो ऐं इहो पुछां थी त इहो नाइंसाफ़ी आहे हिन जे लाइ तव्हांखे ख़बर हूंदी सभिनीनि खे त मूं हर वक़्तु हक़ ऐं सच जो ई आवाज़ उथारी हूंदी त अधी खे मूं पंहिंजे माना कन्फर्म करे पोइ प्रेस क्लब ते वठी आई आहियां इन जे लाइ तव्हां सभु आवाज़ उथारियो त इहो ग़लति कयो आहे इन जो हिकिड़ो माना चरनि सां इंसाफ़ थिए ऐं अॼु इन सां थियो आहे सुभाणे अगरि इन मामलनि खे पाण वधाईंदा वेंदासीं त इहो मसइला वधंदा वेंदा थियूं भाणे जन सां ईअं शादियूं करे वेही रहंदियूं। हुन वधीक चयो त सॻे मामे पारां भाणेजी सां निकाह या शादी करणु हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंजी दुनिया जो को बि मज़हब या कानूनी इजाज़त नथो ॾिए। हुन इन अमल खे इंसानियत ऐं समाजी रवायतुनि जी सख़्तु तौहीन करार ॾींदे कोल्ही बिरादरी जे मुतासिरनि पारां अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कयो वियो आहे। अक़लियती अॻवाननि खां मामले में मुदाख़लत जी अपील कंदे न्याणी खे फौरी तौरु बाज़ियाब करण ऐं समाजी ऐं मज़हबी क़ाइदनि जी भञकड़ी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्तु सज़ा ॾियण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क।